गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में लाथ वारो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। 24 कलाकनि दौरान गुड्डू वटि 6200 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई आहे। वाक़े आगाही ॾियो पिया। अहम ख़बर आहे गुड्डू वटि मथां वहिकिरो 55,776 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। गुड्डू वटि हेठां वहिकिरो 44,600 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में लाथ वारो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुड्डू वटि 6200 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई आहे। गुड्डू वटि मथां वहिकिरो 55,776 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो, जॾहिं त हेठां वहिकिरो 46,600 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में लाथ वारो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। 24 कलाकनि दौरान गुड्डू वटि 6200 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई आहे। वाक़े आगाही ॾियो पिया। अहम ख़बर आहे गुड्डू वटि मथां वहिकिरो 55,776 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। गुड्डू वटि हेठां वहिकिरो 46,600 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। राब्तो किया है गुड्डू में ज़ुबैर कलवर सां। ज़ुबैर आगाह कजो गुड्डू बैराज में पानी जी ॻाल्हि बाबति। गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में हिकु दफ़ो ॿीहर तेज़ी सां लाथ जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हिन वक़्तु गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 55,776 क्यूसेक, जॾहिं त हेठां वहिकिरो 46,600 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। 24 कलाकनि दौरान 30,200 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में लाथ आई आहे। पाणी जे वहिकरनि में लाथ सबबु जेको आहे त मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे जेको आहे त पाणी जी खोट बरक़रार थी वई आहे। हिन वक़्तु गुड्डू बैराज वटि 60% पाणी जी खोट बरक़रार आहे। जी महिरबानी अवां जी आगाही ॾियण लाइ।